अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? उमेद कयां थो सभु दोस्त ठीकु हूंदा। जीअं अॼु तव्हांखे गुलाब जे प्रोमो जेको आहे उनजे बाबति ॿुधाईंदासीं त मंसूर ख़ान कावड़ में अची चवंदो त पुलिस वारनि जी एतिरी हिमत कीअं थी जो मुंहिंजे माण्हुनि में हथु विझंदा। कंहिंमें बि एतिरी ताक़त न आहे जेको मुंहिंजे माण्हुनि में हथु विझी सघे। ऐं एतिरी हिमत इन्हनि में न आहे, बाक़ी को इन्हनि मथां वॾो हथु आहे, इहा ॻाल्हि कंदो ई अॻियां। ऐं सोढल चवंदो रहियसि असांजे तरफ़ां तव्हां बेफ़िक्र रहो ऐं रहज़न वारनि खे सम्झाए छॾियो। रहज़न जा ॿाहिरि ऐं सौट वठनि था, ॿाराणियूं हरकतूं कंदा ऐं उहे सौट जे घर में घिड़ी करे उन्हनि जो हंधु साड़े विया आहिनि। होॾां रहज़न पंहिंजे सौट ककर खे चवंदो त जेकी बि दिलि में ॻाल्हियूं आहिनि उहे ॿाहिरि ॿियनि खे ॿुधाइण जहिड़ियूं न आहिनि, बाक़ी तव्हां चओ त फ़ैसिलो कंदासीं। मंसूर ख़ान वारी मां जीजा जेके आहे उहा चवंदी त असां हिन मुआशिरे खे जेतिरो तबाह कयो ओतिरो मर्दनि जो हथु आहे ऐं ओतिरो ई औरतुनि जो बि हथु आहे।